अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदो हलां तकरार ड्रामे जी जेकियूं हाणे क़िस्तूं अचण वारियूं आहिनि इन्हनि में छा थींदो। दोस्तों पहिरीं ॻाल्हि मां तव्हांखे वाज़े करे ॿुधायां, हाणे जेको आहे तकरार ड्रामे में जो क़िस्तूं जेकियूं ईंदियूं नेक्स्ट एपिसोड जूं, उन में जेको आहे शेर अली ऐं जेको आहे इहो पुलिस जेको SHO इक़बाल आहे, इन्हनि जो तकरार स्टार्ट थींदो जेको इन्हनि जो हलंदो रहंदो। ऐं सिजावल ऐं नवाब खान जेका आहिनि इहे हाणे गुथम गुथम थींदा, छाजे करे मूमल ऐं जेको आहे लीमे जी घरवारी जे करे। सिजावल उहा उन्हनि खे वापसि कंदो कोन नवाब खान खे, नवाब खान मञंदो कोन, इन्हनि जो जहिड़ो पाण में स्टार्ट थींदो। ऐं दोस्तों इन जहिड़ो अहिड़ो किनो स्टार्ट थींदो, हिक ॿिए खे ज़लील करण जे लाइ हर हद पार कंदा इहे ॿई ॼणा। ऐं ख़ासि करे सिजावल इहो सोची कोशिशि कंदो त इन्हनि ॿिन्ही खे कोर्ट पुॼायां जीअं नवाब खान जी बेइज़ती बरक़रार रहे। ऐं नवाब खान इहो कोशिशि कंदो त पंहिंजे वाठनि जे हथां इहे मायूं खणाए पाण वटि क़ैद करायां जीअं नैना खे तलाक न अचे ऐं जेको आहे कोर्ट ताईं इहे न पुॼी सघनि। हाणे इन्हनि जी इहा जेको आहे दोस्तो वठ पाजा लॻी पई हूंदी। अचण वारे क़िस्तनि में ॿई भरपूर ताक़त इस्तेमालु कंदा, पंहिंजे वाठनि खे टीकर ॾींदा। ऐं नवाब खान सिजावल खान जा वाठा खणनि, तव्हांखे त ख़बर आहे, इहा पूरी कोशिशि कंदा त असां बाज़ी खटूं, लेकिन बाज़ी वक़्त जे हिसाब सां जीअं लिखियलु आहे उअं ई थींदो दोस्तो। बहरहाल हिन चकर थी सघे थो दोस्तो नवाब खान खे शिकस्त मता मिले, छाजे करे नवाब खान जो पाप जो घड़ो त भरिजी चुको आहे, लेकिन थोरो ड्रामे खे दिलचस्प बणाइण जे लाइ नैना वारो मसइलो उथी सघे थो। बहरहाल हिकिड़ी ॻाल्हि ॿी बि आहे त जॾहिं ही कोर्ट ॾे वेंदियूं उते विच रस्ते में काथे नवाब खान पंहिंजे वाठनि जे ज़रिए मूमल वारनि खे क़ैद कराए बि सघे थो। इहा हू छाजे करे सघ रखे थो, अहिड़ा कम उन नवाब खान अॻे बि कया आहिनि। बहरहाल दोस्तो तव्हांखे अपडेट असां तव्हां ताईं पुॼाईसीं। मिलंदासीं तव्हां सां वरी असां नेक्स्ट वीडियो में। असांखे ॾींदा इजाज़त दोस्तो, ख़ुदा हाफ़िज़।